अस्सलाम वालेकुम दोस्तों, नओं मज़ाया ड्रामा सीरियल अची रहियो आहे। यकीनन तव्हां ड्रामे जो नालो ॿुधी तव्हांखे खिलणु ज़रूरु अची वेंदो। दोस्तों, अब्दुल मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू जे डायरेक्ट में ठहियल मशहूर ड्रामा सीरियल मश्किरनि जे घोट बाद नओं ड्रामा सीरियल ॼमी फातायूं KTN चैनल ते अची रहियो आहे। नालो ॿुधी तव्हांखे खिलणु ज़रूरु आयो आहे। यकीनन ड्रामो अचण बाद तव्हांखे मज़ो ज़रूरु अची वेंदो। दोस्तों, ॼमी फातायूं ड्रामे में सिंधी अदाकार ख़ादिम खोकर उर्फ़ खूनी माण्हू, ख़ादिम थईम उर्फ़ सूबेदार सूतली, अब्दुल मनान अब्बासी उर्फ़ मवाली, अब्दुल मनान अब्बासी उर्फ़ मामा लालू, ज़ुल्फ़ी शाह खैरू ॿुरड़ो, एस भट्टी उर्फ़ वल्लू व्याजी। ऐं हिन ड्रामे में जेकी मेन किरदारु आहे उहा रिहाना खोकर जी आहे, छो त कंडनि जी सेज बाद रिहाना खोकर कंहिं बि ड्रामे में नज़र न आई। 10 साल बाद रिहाना खोकर ॿीहर शोबस तरफ़ कदम रखी आहे। ॼमी फातायूं ड्रामे जो डायरेक्टर मामा लालू आहे। हीउ ड्रामो KTN चैनल लाइ तैयारु थी रहियो आहे। मामा लालू वीडियो पैगाम ज़रिए ॿुधायो त ॼमी फातायूं ड्रामो ईद खां बाद KTN चैनल ते हलणु शुरू थी वेंदो। हिन वक़्तु ॼमी फातायूं ड्रामे जी रिकॉर्डिंग मामा लालू जे डायरेक्शन में दादू जे आसपास जे लोकेशननि में हली रहियो आहे। दोस्तों, उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कंदा ऐं जेकॾहिं तव्हां असांजी YouTube चैनल सिंधु मालूमात खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा।